अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिते कैफ़े सिंध ते पहुता आहियूं, जिते असांजे सिंध जो लेजेंड डायरेक्टर राइटर उस्ताद अनवर शाह साहब हिते मानी खाइण जे लाइ पहुतो आहे। अस्सलाम वालेकुम उस्ताद। ऐं असां जावेद बलोच साहब खे बि वेलकम था कयूं कि बलोच साहब हिते वेठो आहे। दिलि लॻी ड्रामो तव्हांखे टींद ॾिठो हूंदो हुनजो डायरेक्टर। उस्ताद तव्हां जावेद साहब खे जिते वठी आया आहियो, मूंखे लॻे थो मानी खाइण आया हो। जावेद साहब को नहीं कराया था असांखे वॾी ॻाल्हि आहे त असां करे इनके मानी भी घर और घर में पूछा असीम शख्सियत खां थोरो कैमरे खे टर्न कयो त असीम शख्सियत हेॾो मूंखे घटी आहे थोरो ई टर्न कयोसि। सर तव्हांखे ख़बर पई आहे त बुसरी खाइण जो शौक़ु आहे। हा बुसरी जावेद साहब शौक़ रेड एक खाई दे कौन सा एॾो शौक़ु आहे कि मथां पिया ऐं नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां त असांजे सिंध जी तमामु वॾी हस्ती मोहतरमा रूबी अली बि हिते अॼु मानी खाइण पहुती आहे। सो रूबी अली खां पुछंदासीं त कैफ़े सिंध जा खाधा तव्हांखे कीअं लॻंदा आहिनि। मूंखे इलाही सुठा लॻंदा आहिनि, तॾहिं त तव्हां ॾिसंदा आहियो हमेशह हिते ई मानी खाइण ईंदी आहियां। ऐं सिंधी खाधा सो बि कराची में अगरि मिलनि त वाह छा ॻाल्हि आहे। माशाल्लाह। हालांकि इंटीरियर में तव्हांजो वञणु घणो थींदो आहे, यादगिरियूं जे सिलसिले में या ड्रामनि जे रिकॉर्डिंग जे सिलसिले में, उहा उतां जे खाधनि जी ख़ुशबू या जेका असलियत आहे उहा हिते मिली वञे थी। बिल्कुलु मिली वेंदी आहे। जेके कैफ़े सिंध जा जेके लज़ीज़ खाधा आहिनि प्योर आहिनि, छो जो देसी खाधा जॾहिं आहे ई कैफ़े सिंध तो हर हिकिड़ी शइ। ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजी पंहिंजी फेवरेट जेको आहे भिंडी आहे, फ्राई भिंडी, उन खां पोइ मच्छी इलाही सुठी हूंदी आहे, पटाटा बेहद सुठा आहिनि। तव्हां जॾहिं बि अचो कैफ़े सिंध निशाद कमर्शियल में अचो ऐं मानी खायो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी मां अॼु आयो तारीफ़ नथी कयां। माशाल्लाह मालिक साईं तव्हां ख़ुशि कंदो, तरक़ियूं तव्हांजो अञा बि थींदियूं। ऐं तव्हांजी सीरियल मीरा बि हले पई, उनजे लाइ कुझु हा, मीरा जी इलाही फीडबैक आहे, इलाही वोट आहे, इलाही ज़बरदस्त क़िस्म जी सीरियल आहे। सभिनीनि जी गॾियल महिनत आहे ऐं जेतिरी असां महिनत कई आहे, व्यूअर्स ॾिसंदड़ जेके बि आहिनि उनजी मोट उते थी रहिया आहिनि। मां उन्हनि सभिनीनि जी थोराईंदी आहियां, शुक्रगुज़ार आहियां। इहे मुंहिंजा प्रोजेक्ट्स जेके बि हूंदा आहिनि ॾिसंदा रहंदा कयो ऐं पंहिंजे फीडबैक सां हाज़िर। थैंक यू, वेरी वेरी महिरबानी। ऐं हाणे मां तव्हांखे मिलाईंदुसि पंहिंजे सीरियल जे हीरो, उन सां मिलूं था जहाज़ेब सां। पर पहिरियों जावेद साहब खां पुछंदासीं त दिल्लगी में जावेद साहब जो कीअं तजुर्बो रहियो। सावल सां तव्हांखे मिलायूं, असांजे मीरा जो सावल ऐं असांजो असां हींअर पूरी टीम सां गॾु कैफ़े सिंध ते आहियूं ऐं ॾाढो मज़ो पियो अचे। खाध पीते हवाले सां तव्हांखे बि ॿुधाए छॾियो हूंदो त छा छा पसंदि आहे, छा छा न आहे पसंदि। ऐं मूंखे बि सेम इहे शयूं पसंदि आहिनि। ऐं हा अहिड़ी का शइ ते आहे न आहे जेका असांखे पसंदि न हुजे। बाक़ी अॼु मुमताज़ भाई आहे, ज़फ़र भाई आहे, जावेद भाई रूबी आहे, त मज़ो अचे। ईअं थो लॻे वरी सेट ते आहियूं, मस्ती मज़ाक थी हले, ॾाढो इंजॉय पियो। जहाज़ेब रूबी ॿुधायो त हिते पटाटा बि तरियल ॾाढा सुठा मिलंदा आहिनि। हिते पटाटा ज़बरदस्त आहिनि ऐं साग ज़बरदस्त आहे। हिते मुमताज़ भाई आयो आहे त हाणे थोरी अञा मज़ो पियो अचे वधीक। मुमताज़ भाई हिते साग भाई तव्हांजी दिलि छा थी चए खाइण? पर इहा वॾी ॻाल्हि आहे त कराची जहिड़े शहर में असांखे कैफ़े सिंध इहा वॾी गनीमत आहे। छो त हिन शयुनि खे खाइण जे लाइ असां सिक्किम आहियूं ऐं ॻोठनि जो सफ़र कंदा आहियूं, परे परे ताईं ईंदा ऐं आहियूं। ख़ासि करे किथे असांखे मुसरी मिले, साग मिले, या सिंधी जेके खाधा आहिनि, चांवर जी मानी आहे, उहा मिले, सीटी ईंदा आहिनि। पर हिते हर शइ अवेलेबल आहे। कराची अहिड़ो माहौल थी वियो आहे, इहे बर्गर, रोल, पिज़्ज़ा, हिननि जो हिकिड़ो एतिरो माहौल थी वियो आहे जेके इहे सभु शयूं असांखे पाण बि विसरी वियूं आहिनि। वरी नईं सही का इहे सभु शयूं असां ॾिठियूं आहिनि त असांखे मज़ो अची वियो कराची में। हाणे असां पंहिंजी फैमिली मेंबर्स खे ऐं जेके असांजे दोस्त आहिनि खे हिते ई वठी विया आहियूं। वरी महिरबानी तव्हांजी। गुज़ारिश कंदासीं त तव्हां बि कैफ़े सिंध ते अचो, पंहिंजी फैमिलीज़ खे वठी अचो ऐं हितां जा जेके खाधा आहिनि, बहितरीनु खाधा आहिनि, सिंधी खाधा जेके आहिनि, उहे तव्हां अचो खाओ ऐं तव्हां मज़ो निशाद कमर्शियल में पंहिंजी फैमिली सां गॾु जीअं असीं मज़ो वठी रहिया आहियूं, तव्हां बि ईअं मज़ो वठंदा। वरी महिरबानी जहाज़ेब। पर असांखे पटाटनि जो न ॿुधायो, असांखे पंहिंजो घरे यादि थो अचे, ॾाढा खाईंदा आहियूं हुते बि। पटाटा, अच्छा पटाटा आहे त उहो माना जेको आहे सो नॉर्मल भाॼी आहे, पर हिते जंहिं तरीक़े सर्व थींदो आहे, जंहिं तरीक़े सां खणी ईंदा आहिनि, बेहद ख़ूबसूरत, बेहद तव्हांखे मज़ो ईंदो खाइण में। पर माहौल वॾी वॾी शइ हूंदी आहे, माहौल तव्हां खाईंदव त तव्हांखे ख़बर पवंदी। पर मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे, मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त मुंहिंजा जेके ॿ डायरेक्टर आहिनि करण ऐं अर्जुन, उन लाइ आउं पाण माना इहे सर्व कयां, सर्व पटाटा कयो। सर वरी महिरबानी। सर्व सभु कुझु कजो, सिर्फ़ु पटाटा ॾाढा त ॿुधो अंदरि में सड़े थो, त रुॻो पटाटा खाराईंदा वञे। पटाटा तव्हांखे खाराईंदासीं, साग तव्हांखे खाराईंदासीं, बिह तव्हांखे खाराईंदासीं। तव्हां बंदि कयो, इहे हर शइ लॻी वई आहे टेबल ते।